ऐं हिते सुकून सां सुठो पियो हूंदो। मुर्क ई विसरी वई हली चंद ॾींहंनि में। हलो ॾुखिया ॾींहं आहिनि, से बि वेंदा गुज़री। अलाह बहितर करण वारो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो STR सिंधी चैनल। या जो पंहिंजो बाग़ीज़ ऐप यार हाणे निंड मां उथियो आहे। सो हलूं था तव्हांखे अॼु ॾेखारियां थो पंहिंजो घरु छा सूरत हाल आहे तव्हांजी सिंध में। जेका ॿोॾि आई उन खां बाद में जेकी घरनि जी सूरत हाल थी आहे उहा तव्हांखे ज़रूरु ॾेखारियां थो। सो आउं थी वठां फ्रेश 5 मिंट सिर्फ़ु, पोइ हलूं था असां पंहिंजे पुराणे घर ॾे। सो दोस्तो फ्रेश त थी विया, रथमो वथमो धोई आयो आहियां। सो हाणे चांहि पी वठनि, चांहि पीअण खां पोइ हलूं था सिधो पंहिंजे पुराणे घर ॾे, ॾिसूं था उतां जी छा सूरत हाल आहे। सो दोस्तो साम्हूं वञा थो पियो रस्ते सां, थोरे ई पंध ते आहे, छाजे करे बरसाति खां पोइ घर चेंज करिणो पियो। बल्कि सूरत हाल कुझु अहिड़ी थी वई हली संगीन सफ़ा। सो बसि थोरे मुफ़ासिले ते आहियूं ऐं जल्द पहुचूं था ऐं उतां जी सिचुएशन ॾिसूं था त छा सूरत हाल लॻी पई आहे। ऐं काफ़ी ॾींहंनि खां वियो बि न आहियां उते। दोस्तो पंहिंजे घर पहुची चुको आहियां। सो हीअ सूरत हाल आहे मुंहिंजे घर जी। हीअ सॼी सूरत हाल तव्हां ॾिसी सघो था। हीअ बाक़ाइदा हिकिड़ी सुठी फैमिली हिते रहियल हुई, 100 मेंबर्स हुयासीं। सो बाक़ाइदे हर रोज़ हिते मुर्कूं हूंदियूं, आवाज़ शोर। बहरहाल हाणे ख़ामोश लॻो पियो आहे। हीअ मुंहिंजी जॻह हुई। सूरत हाल अहिड़ी ख़राब थी वई आहे जो सॼो दर टुटी पिया आहिनि। हीअ सामान हेॾे थियल हुयो, सो हीउ सामान कढी छॾियो आहे सॼो हिन रस्ते सां। ऐं हीअ सूरत हाल हक़ीक़त हिते अचूं था त कुझु न कुझु माना उज़वनि में साह पइजी थो वञे। खणी कीअं बि आहे, भॻल आहे डठल आहे, कीअं बि थी वियो आहे सिस्टम। हीउ सॼो हेठि हलियो वियो आहे ज़मीन में अंदरि। अहिड़ी सूरत हाल सफ़ा थी वई आहे हली। हिन महिल मां बीठो आहियां, वधीक मुंहिंजे पोयां ॾिसो त सूरत हाल कीअं लॻी पई आहे सॼी। सॼा ड्रथा पिया आहिनि घर, सॼी सूरत हाल। ऐं हीअ उहा जॻह आहे जिते आउं हीअं सुकून सां सुतो पियो हूंदो हुअसि। हीअ जाइ उहा आहे। हिन महिल हर शइ सिर्फ़ु सिरूं ई सिरूं चौधारी पियूं आहिनि। अलाह बहितर ई कंदो। बहरहाल मूंखे इहो मां हिते ईंदो आहे नी, हिन महिल अॼु आयो आहियां हिकु ॾींहुं, बल्कि पोयां जेके 2-3 ॾींहं हुननि में हिकिड़ो दफ़ो पोइ अॻु में बि आयो हुअसि। सो हक़ीक़त में अहिड़ो सुकून अची वेंदो आहे। हलो कीअं बि आहिनि सिस्टम, कीअं बि आहे, छा बि आहे। बहरहाल मज़ो पंहिंजो आहे, पंहिंजे घर में पंहिंजो मज़ो आहे। हिते ईअं सुबुह खां निंड मां जागी, जॾहिं अमड़ जे हथनि जी चांहि पीबी त है सुभान अल्लाह, छा उहे ॾींहं हुआ। चंद ॾींहंनि में दुनिया उबती थी वई हली, सॼो सिस्टम क्लियर थी वियो हलियो। मुंहिंजी सॼी फैमिली हिते हक़ीक़त एॾियूं मुर्कूं हूंदियूं, टहक मज़ाक मस्ती, केॾी महिल जहिड़ो हर शइ विसरी वई हली। हलो वधीक तव्हांखे ॿी शइ बि ॾेखारियां थो। सो हीअ सूरत हाल आहे मुंहिंजे घर जी। ऐं साईं असां हीअ बि आस्थानो हुयो असांजो। हिते डीलिंग्स थींदियूं असांजे चैनल जे हिसाब सां, असांखे छा करिणो आहे छा न आहे करिणो। हिते फोकस हूंदो आहे असांजो। हिते खट पई हूंदी, सो हिते ॻाल्हाईंदा हुआसीं त अॼु कहिड़ो वीडियो ठाहियूं, डिस्कस कंदा हुआसीं। अॼु काॾे हलिणो आहे, सॼो हिन रूम में थींदो हो सॼो। ऐं सेटअप हिते हुयो कंप्यूटर जो वग़ैरह जो, हिते ई सेटअप हुयो। बहरहाल हलो हीअ बि सॼी जॻह ज़मीन में अंदरि हली वई आहे। अहिड़ी सूरत हाल थी वई आहे, हीअ ॾार खाई वई आहे हाली सॼी, ॾाढो कर टुटी पई आहे। हलो अलाह खे जेका शइ बहितर हुई सो थी वई हली। उमेदु आहे त हिकिड़े वरी नए घर सां हिन पेर पाईंदासीं, कदम रखंदासीं ऐं जल्द इनशा रब ॾियण वारो आहे, रब ई ॾींदो।
ऐं दोस्त काफ़ी मुंहिंजी असुल ज़िंदगीअ बाबति कोन पिया सुञाणे त ज़ुहैब छा आहे। मिठा आउं पाण मिडिल क्लास जो माण्हू आहियां, आउं को अमीर न आहियां। बसि हिन टैलेंट जे थ्रू पंहिंजे माण्हुनि ताईं पंहिंजो आवाज़ु पुॼायो आहे ऐं दोस्त असांखे सुञाणनि था। हिकिड़ी पहचान मिली आहे, उहा सिर्फ़ु टैलेंट जे करे। मां अमीर कोन आहियां, न ई मां पंहिंजे पाण खे अमीर चवंदो आहियां। हिकिड़ो मिडिल क्लास जो माण्हू आहियां ऐं मुंहिंजी वॾी ख़्वाहिशूं कोन्हनि। बसि चवंदा आहियूं सुकून जी जिथे निंड नसीब थिए उहा जाइ असांखे खपे। हर शइ तबाह थी चुकी आहे, हलो तबाह थी आहे त अलाह ॾियण वारो आहे। ऐं हीअ मूंखे पोयों मुंहिंजे घर जे पोयों घिटी आहे, एॾी यादि ईंदी आहे हक़ीक़त में। हुते माना सुबुह सां डेली बेसिक ते स्कूल खां वापसीअ ते वीडियो ठाही त एॾी गर्मी हूंदी हुई ऐं हाणे उहे ॾींहं चवंदो नई साईं अचनि, नई साईं। सो अलाह बहितर कंदो, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। उमेद है तव्हां मुंहिंजे घर खे ॾिठो त छा सूरत हाल आहे तव्हांजी। तो दोस्तों ये सूरत हाल आहे मुंहिंजे हिन घर जी, हीअ कहाणी आहे। हक़ीक़त में हिते केतिरियूं मुर्कूं मज़ाक मस्तियूं आवाज़, एतिरो शोर हूंदो हो मुंहिंजे घर में, उहो शोर हाणे ख़तमु थी चुको आहे। ख़ामोशी लॻी पई आहे, सुफ़ा केरु न आहे हिते। केॾी केॾी महिल चकर हणंदो आहे ॼण ज़िंदगी माना जिस्म में साह पइजी वेंदो आहे, छाजे करे पंहिंजो घर हूंदो आहे। सो हीअ सूरत हाल आहे, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे।